रानीपुर जे पीरानी हवेली में फतकी फोत थियल न्याणी जो केस दाख़िल। केस में गिरफ्तार मुख्य जाब्तार जो जिस्मानी रिमांड मंजूर। रानीपुर की अदालत जाब्तार सैयद असद शाह के 4 ॾींहनि जी जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो। पुलिस अदालत खे इस्तदा कई त जाब्तारनि खां जांच ऐं निगरी फातिमा जी क़बर कुशाई करे पोस्टमार्टम करणो आहे। FIR में नामज़द जाब्तार जी घरवारी कानून जी पकड़ में न अची सघी। गुज़िरियल ॾींहुं लापरवाही करण ते मुअतल थियल SHO अमीर अली चांग ऐं ग़लति बयानी करण ते डॉक्टर फताह मेमन खे पिणु गिरफ़्तार कयो वियो हो। गुजर ऐं औरंगी नालनि जे मुतासिरनि जी बहालीअ वारो केस में पेशी लाइ वॾो वज़ीर मुराद अली शाह, कराची जो मेयर मुर्तज़ा वहाब ऐं ॿिया सुप्रीम कोर्ट कराची रजिस्ट्री पहुची विया। सैयद निमराद अली शाह चयो आहे त तौहीन अदालत नाहे कई, असां कोर्ट जे हुकुम ते अमल कयो आहे। इहा ग़लती मञूं था त रिपोर्ट फौरी तौर जमा न कराई वई हुई, जंहिं ते अदालत खां माफ़ी वठंदासीं। जेकॾहिं तौहीन अदालत लॻाइणी आहे त उन वक़्त जे वफ़ाक़ी सरकार ते लॻाई वई। क्राइम सीन जो तहफ़ुज़ न थियण करे शाहिदियूं ज़ाया थी वञनि थियूं ऐं जवाबदार बरी थी वेंदा आहिनि। सिंध पुलिस जा ॾोहनि ते ज़ाब्ते लाइ खयल क़दम तारीफ़ जोॻा आहिनि। पंजाब ऐं इस्लामाबाद पुलिस जांच में बहितरीअ लाइ अहिड़ा क़दम न खंया आहिनि। ख़ैबर पख्तूनख्वा में बि पुलिस निज़ाम कुझु बहितर थियो आहे, पर पंजाब ऐं इस्लामाबाद पुलिस ॿिन्ही सूबनि खां पोइ ते आहे। सुप्रीम कोर्ट में पुलिस ऑर्डर 2002 रद्द करण बाद दरख़्वास्तनि ते ॿुधणीअ दौरान चीफ जस्टिस उमर अता बंदियाल जा रिमार्क्स। चीफ जस्टिस चयो त कुझु ॾींहं अॻु अदालतुनि बाबति पॉलिसी ठाहींदड़ कमेटीअ जो इजलास थियो, जंहिं में समूरा IGs ऐं प्रोसिक्यूटर्स पेश थिया। अदालतुनि में नाक़ाबिले क़बूल शाहिदियूं पेश थियण करे जवाबदार बरी थी वेंदा आहिनि। पुलिस जांच में कमज़ोरियूं कंदी आहे, जंहिंजो जाब्तारनि खे फ़ाइदो मिले थो। सिंध में अलॻि सां ख़ासि जांच विंग क़ाइमु कई वई। जुड़वावाला में मसीही बिरादरी ख़िलाफ़ पुरतशद्दुद वाक़िअनि में मुलविस हुजण जे इल्ज़ाम हेठि 100 खां मथे माण्हू गिरफ़्तार। सूरतहाल ते ज़ाब्तो आणण लाइ फैसलाबाद ज़िले में कलम 144 लागू। जुड़वावाला तालुके में अॼु आम मोकल। चीफ सेक्रेटरी ऐं IG पंजाब जी शहरनि ऐं अमन कमेटीअ जे नुमाइंदनि सां मुलाक़ात। पंजाब हुकूमत जुड़वावाला वाक़िए जी आला सतही जांच जो हुकुम ॾेई छॾियो। मछलियल माण्हुनि तौहीन मज़हब जे इल्ज़ाम हेठि 4 गिरजा घरनि, मसीही बिरादरीअ जे केतिरनि ई घरनि ऐं गाॾियुनि खे ॿाहिरि साड़ियो हो। सिंध जो नामज़द निगरान वॾो वज़ीर जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाक़िर अॼु उहिदे जो हलफ़ खणंदो। गवर्नर कामरान खान टेसोरी निगरान वॾे वज़ीर खे हलफ़ खणाईंदो। जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाक़िर चयो आहे त मुख़्तसिर वक़्तु आहे, अवाम नौकरियुनि जो आस न करे। घटि वसीलनि ऐं मुख़्तसिर वक़्त में निगरान हुकूमत लाइ नौकरियूं ॾियणु मुश्किल हूंदो। कोशिश हूंदी त आम चूंडूं वक़्त ते थियनि। निगरान हुकूमतुनि जो कमु इलेक्शन कमीशन जी मुआवनत करणु आहे। चूंडूं कॾहिं थींदियूं इहो इलेक्शन कमीशन तइ कंदी। सिंध सरकार कमंद जो सरकारी अघु 425 रुपया फ़ी मण मुक़ररु करे छॾियो। सूबाई काबीना जी मंज़ूरीअ खां पोइ नोटिफिकेशन जारी कयो वियो। नोटिफिकेशन में ॼाणायो वियो आहे त शुगर मिल्स मालिक 15 नवंबर खां क्रैशिंग शुरू करण जा पाबंद हूंदा। रुस्तम वेझो सुई गैस स्टेशन ते सुतल मुलाज़िम अगवा, मुख़बिन जो अंग वधी 3 थी वियो। ॻोठ बोरड़ी वासी सुई गैस जे मुलाज़िम खान मोहम्मद उर्फ खान सेठार खे हथियारबंद अगवा करे विया। वारसनि पारां ॻोल्हा करण ते चपल ऐं ॿियो सामान मिलियो। 3 ॾींहं अॻु ॻोठ वरन सोलंगी वासी 2 भाइरनि अब्दुल गफ़ूर सोलंगी ऐं अब्दुल रऊफ़ खे अगवा कयो वियो हो। ऐं बलूचिस्तान जे इलाइक़े झलमक्सी वेझो कार ऐं इल्ज़ाम हेठि नौजवान क़तल। ॻोठ किरड़ कांड में जवाबदार दुर मोहम्मद खोसो गोलियूं हणी मिहान ख़ान खोसो खे क़तल करे छॾियो। इल्ज़ाम हेठि आयल जवाबदार जी ज़ाल भॼी जान बचाई।
अस्सलाम वालेकुम। धरती टीवी न्यूज़ सां गॾु मां आहियां फ़ौज़िया एजाज़। नाज़रीन, हेडलाइन सां वटियूं ख़बरनि अपडेट जो सिलसिलो जारी आहे। वरिता शॉर्ट ब्रेक असां सां गॾु रहिजो।